लाल साईं जो चेटीचंड अची वियो। सभिनीनि खे लख लख वाधायूं। जय झूलेलाल। जय हो। आयो आ चेटीचंड आयो आ। हो आयो आ लाल साईं आयो आ। आयो आ लाल साईं आयो आ। हो घोड़े वारो आयो आ पल्ले वारो आयो आ। आयो आ लाल साईं आयो आ। जेको जेको झूलण जी जोत जगाईंदो हो लाल साईं तंहिंजा दुखड़ा मिटाईंदो। आयो अमर उडेरो रतनाणी झूलेलाल आयो अमर लाल आयो। पल्ले वारो आयो घोड़े वारो आयो। क्या तबियत पानी फर्स्ट क्लास बढ़िया भाई। अज जो प्रोग्राम ॾाढो फर्स्ट क्लास रहियो सुबुह खां वठी। जेके महिला ग्रुप जी लेडीज़ आहिनि झूलेलाल महिला ग्रुप उन्हनि लेडीज़ जो सॼो रोटीअ संभालियो आहे। और भानुशाली समाज जेके गंगाराम जी टीम आहे कच्छदारी जेंट्स उन संभालियो बराबरि आहे। राति जो रोटी आहे प्रसाद आहे। रथ यात्रा निकिरंदी हुन में घणियूं लॻभॻि झांकियूं आहिनि अंदाज़े? झांकियूं घटि में घटि अॻे साल 81 निकितियूं हीअं 80 खां मथे निकिरंदियूं। 80 खां मथे निकिरंदियूं बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो बढ़िया फर्स्ट क्लास। ऐं ॿियो इहे घणे बजे टाइम आहे लॻभॻि झांकियुनि जो? 5 बजे झांकियूं स्टार्ट थींदी आहे। 6 बजे पूर्ण थींदी। उन खां पोइ प्रसाद आहे। उन खां पोइ म्यूज़िक प्रोग्राम आहे। राजू धुरानी बॉम्बे का कलाकार उन जो प्रोग्राम आहे। वो 9:30 10 न एग्जैक्टली 9 इलेक्शन जो टाइम आहे। साउंड जो परमिशन 11:30 ते मिलियल आहे। त इहो असांजो प्रोग्राम पोइ जेतिरो ताईं हलियो 12 ते 12:30 जीअं जूम मचंदी। बिल्कुलु जय झूलेलाल। ॾाढी ख़ुशी थी। ऐं दर्शन भाई जो स्वागत आहे SK TV में। सदा ई ॾिसंदा रहो SK TV। हो लाल साईं झूले झूले जोतन वारो झूले। लाल साईं झूले झूले घोड़े वारो झूले। हो मात आया आया अमर लाल जी हो मुखे आहे झूलण तुंहिंजो आसरो। पंजे लखे जो घोड़ो मुंहिंजे लाल जो। लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो। आओ झूलण तूं आओ ओरे ओरे। आओ थकी आया दुख डोरे। आओ थकी आया दुख डोरे। हो बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणी तरंदो ईंदो। कुमार भाई जो स्वागत आहे असांजे SK TV में। कुमार भाई ॾाढी सुठी व्यवस्था कई आहे तव्हांजे जय झूलेलाल लीलाशाह मंडल वारे। ॾाढी ख़ुशी थी। सभु महिर झूलेलाल जी आहे। जेको कमकार थी रहियो आहे झूलेलाल जे साईं जे के थी रहियो आहे। झूलेलाल सभिनी जो बेड़ो पार कंदो अहिड़ी मां झूलेलाल खां ऐं सभिनी सभई ॿार थियनि ऐं झूलेलाल जी महिर सभिनी ते थिए। झूले सबई चओ लाल झूले।
लाल झूले सबई चओ लाल झूले लाल झूले सबई चओ लाल झूले। हो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। हो मौजू माणियो ऐं खाओ पीओ सिंधी मौजू माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। हो सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। हो सुहिणा हूंदा सवे हज़ारे सुहिणनि जा सरदार सिंधी। हो हा हा लख लहे थी लोड उन्हनि जी दुनिया जा दिलदार सिंधी। जय हो हो सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। जय हो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू प्यारा माण्हू। हो ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू सुहिणा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू। ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू सुहिणा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू। हो मोर थी नचा मात मोर थी नचा आहा मोर थी नचा मात मोर थी नचा। हो माता लाल दर अचा अची फेरियूं पाए। झूलेलाल। टीवी में स्वागत है। छा पंहिंजो नालो ॿुधाईंदा? मुंहिंजो नालो आराध्या लालचंदानी आहे। कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? 5th में। तव्हां सिंधी ॻाल्हाईंदा आहियो? हाँ। ऐं सिंधीअ बारे में या अॼु जे प्रसंग जे बारे में कुझु ॿुधाईंदा? हाँ सिंधीअ मां ॻाल्हायो सिंधी ॿोली बचाओ। सिंधीअ मां ॻाल्हायो सिंधीअ में ॻाल्हायो सिंधीअ में छा ॻाल्हायूं कंहिंखे ॻाल्हाइण न चओ। तूं घर में कहिड़ी भाषा ॻाल्हाईंदी आहीं? सिंधी सिंधी। मम्मी पापा सां सिंधी। ऐं हीअ केरु आहिनि? राजकुमार लालचंदानी तव्हां छा थियनि? दादा दादा थियनि। ऐं हीअ पासे में केरु आहिनि? दादी। हिकु नारो ॿुधायो सिंधी ॻाल्हायो सिंधी ॿोली बचायो। सिंधीअ मां ॻाल्हायो सिंधी ॿोली बचायो। आयो लाल सभई चओ झूलेलाल। चेटीचंड जूं सभिनी खे झूलेलाल। चेटीचंड जी हा साईं मां सभिनी खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं थो ॾियां ऐं सभिनी सिंधियुनि खे हिन मौक़े ते हिकु हथ जोड़े विनती थो कयां त सिंधी ॻाल्हायो सिंधी ॿोली बचायो। आयो लाल सभई चओ झूलेलाल। जय झूलेलाल। झूलेलाल महिला ग्रुप खाधे पीते जी जिम्मेदारी खई आहे असां लंगर सेवा ते। टोटल 40। भावना भाटिया कंचन लखानी। असांजे लाल ते ज्योतियूं जे जगंदियूं ज्योतिन लाती शमा। हो आहा हा झूलेलाल मंदिर में असांजे शहर जा माजी MLA नीमाबेन आचार्य उनजो स्वागत आहे। असां SKT तरफ़ां उनजो स्वागत करे रहिया आहियूं। थैंक यू वेरी मच। तव्हां आया नीचे आया ॾाढो सुठो लॻो। डॉक्टर साहब का भी स्वागत है। डॉक्टर साहब आपका स्वागत है। श्री गुरुदत्त भाई कुमार भाई उनके साथ सम्मान लेके उनकी सम्मान दे रहे हैं। आज झूलेलाल जयंती है। हर साल झूलेलाल मंदिर ट्रस्ट जन्म जयंती बड़े पैमाने से मनाते हैं। आज भी मैं देख रही हूँ कि बहुत अच्छे से झूलेलाल जयंती मना रहे हैं सब मिलके ट्रस्ट
सब ट्रस्टी झूलेलाल मंदिर के, कुमार भाई, कुंदन भाई, सब है, वो सब इतना मेहनत करते हैं। हमेशा हर एक प्रोग्राम उनका प्लान होता है। और अभी मैं देख रही हूँ कि इतनी सारी पब्लिक इसमें पार्टिसिपेट कर रही है और सबका भोजन भी, मैंने सुना 8 से 10 हज़ार लोग यहाँ पे प्रसाद लेते हैं। यहाँ जल यात्रा भी निकलेगी, उसके अंदर भी पूरे लोग सब उसमें आएंगे। तो इतना सुंदर त्यौहार मनाने के लिए मैं बहुत बहुत बधाई देती हूँ, बहुत अभिनंदन भी देती हूँ मंदिर ट्रस्ट को, और मेरी ओर से सबको बहुत बहुत शुभकामनाएं झूलेलाल जयंती की। और जय को चिंदो झूलेलाल, बेड़ा पार, जय झूलेलाल। सभई चो झूलेलाल। असांजा गॾु हिकिड़ा व्यक्ति आहिनि जंहिंजो नालो आहे सोनू किशोर मलाणी, ॾाढा ई त सेवादार आहिनि। असां ॿुधो आहे त तव्हां जॾहिं खां वठी करे हीअ रथ यात्रा निकिरंदी आहे तॾहिं खां वठी तव्हां हिकिड़ी स्पेशल सवारी कंदा आहियो। 25 सालनि खां मां प्रोसेशन खे लीड कंदो आहियां। जॾहिं मूंखे दादा केसवाणी दादा चंदनानी विहारियो पहिरियों दफ़ो, तॾहिं खां वठी घोड़े खे लीड कंदो आहियां। सॼी प्रोसेशन पुठियां निकिरंदी आहे। बसि तव्हांजो ब्लेसिंग आहे, साईं झूलेलाल जी ब्लेसिंग आहे। हिन मंदिर खे वसंदे मुंहिंजे वॾनि, मुंहिंजे दादा किशन चंद दयाराम, भगवान दास, भेरूमल दादा, 3-4 ॼणनि हिन शुरूआत कई। अॼु हेॾो वॾो भव्य मंदरु थियो आहे। सभिनीनि जूं मनोकामनाऊं पूरियूं थियूं आहिनि। तव्हां अचो, अची करे मल्हायो। अॼु बि सॼो ॾींहुं प्रोग्राम आहे। हींअर प्रसाद पियो हले, शाम जो राज दुरानी साहिब जो प्रोग्राम आहे। तव्हां अची करे एंजॉय कंदा, नचंदा टपंदा। जय झूलेलाल। सभिनी खे आशीर्वाद। प्रोसेशन में 5 बजे अची करे जॉइन कयो, मूंसां गॾु नचो घोड़े ते। जय झूलेलाल। थैंक यू वेरी मच। SKTV में श्री सोनू मलाणी जो स्वागत है। थैंक यू, थैंक यू। सभई जो आयो लाल, पल्ले वारो, घोड़े वारो, बहराणे वारो, हो मटन वारो, धेगन वारो, हो छेजन वारो, चेटी चंड वारो। लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले 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 लाल। ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले 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 लाल। लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले 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 लाल। जय झूलेलाल। लाल साईं जो चेटीचंड अची वियो, सभिनीनि खे लख लख वाधायूं, लख लख वाधायूं। जय झूलेलाल। जय हो। हो आयो आ चेटी चंड आयो आ। हो आयो आ लाल साईं आयो आ। आयो आ लाल साईं आयो आ। हो घोड़े वारो आयो आ, पल्ले वारो आयो आ। आयो आ लाल साईं आयो आ। जेको जेको झूलण जी जोत जगाईंदो, हो लाल साईं तंहिंजा दुखड़ा मिटाईंदो। आयो अमर उडेरो रतनाणी, झूलेलाल आयो, अमरलाल आयो। पल्ले वारो आयो, घोड़े वारो आयो। झूलेलाल आयो लाल। सभई चओ झूलेलाल। अॼु सिंधियुनि जो वॾो में वॾो ॾिणु सिंधियत दिवस चेटीचंड। सिंधी समाज
गांधीधाम आदिपुर में ॾाढे धामधूम सां मल्हायो वियो आहे। अॼु मां रमेश ताराचंद धनवानी तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां कि गांधीधाम में चेटीचंड जो महोत्सव ॾाढे धामधूम सां मल्हायो वेंदो आहे। हर साल वांगुरु बि हिन साल श्री झूलेलाल मंदिर ट्रस्ट पारां सॼे शहर खे रोशनी सां सिंगारियो वियो आहे ऐं सॼे शहर में अलॻि अलॻि प्रकार जा स्टॉल लॻाया विया आहिनि, जंहिंमें सुठी सुठी खाइण पीअण जूं शयूं ऐं खाधे पीते जूं ऐं थधे पीने जूं बि स्टॉल लॻाया विया आहिनि। सॼे शहर में भाई प्रताप जो पुतलो झंडा चौक अॼु सॼे शहर खे रोशनी सां सिंगारियो वियो आहे ऐं शाम जो सुबुह जो हिते 7 बजे बहिराणो, 7:30 बजे आरती ऐं छेज जो प्रोग्राम थियो ऐं मंझंदि जो आम लंगर जंहिंखे भोजन ऐं प्रसाद चयो वेंदो आहे, महाप्रसाद, उहो रखियो वियो आहे ऐं शाम जो मंदर मां 5 बजे शोभा यात्रा प्रोसेशन निकिरंदो, जेको जंहिंमें 50 खां 60 आकर्षण झांकियूं हूंदियूं ऐं उहे झांकियूं सॼे शहर में परिक्रमा करे वापसि मंदर में ईंदो ऐं आयोलाल झूलेलाल जा गगनभेदी नारा सां सॼे शहर खे गुंजायो वेंदो। वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे कि हीअ शोभा यात्रा सॼे गुजरात में सभिनि खां वॾे में वॾी हूंदी आहे ऐं इन जी ख़ासि ख़ासियत आहे कि असां गुलाल जी जॻह ते गुलाब जूं पकड़ियुनि सां आयल महिमान ऐं सभिनि भाउरनि भेनरुनि जो स्वागत गुलनि सां कंदा आहियूं। आयोलाल सभई चओ झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। SK TV में तव्हांजो स्वागत आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल। अॼु असां आया आहियूं श्री झूलेलाल मंदिर में। S इंडिया TV तव्हांजो स्वागत करे रही आहे। अॼु असां सुबुह खां वठी राति ताईं सॼो प्रोग्राम लाइव S इंडिया TV ते ॾेखारींदासीं, यूट्यूब ते ॾेखारींदासीं, फेसबुक ते सभिनी ते लाइव ॾेखारींदासीं। तव्हां ॾिसंदा रहो, हिते प्रोग्राम हली रहियो आहे ऐं घणेई माण्हू हिते पंहिंजी सेवा ॾेई रहिया आहिनि। त अचो त ॾिसूं हिननि प्रोग्राम में जूं अॼु कुझु झलकियूं। थैंक यू वेरी मच। सदाई ॾिसंदा रहिजो SK TV यानी सिंधी TV। S इंडिया TV असांजी वेबसाइट आहे, उनखे ॾिसंदा, जिते मोर देन 8 lakhs व्यूअर्स हींअर ॾिसी रहिया आहिनि। थैंक यू वेरी मच। बेड़ो तमुंहिंजे झूलण जो पाण ई तरंदो ईंदो, जय हो। पाण ई तरंदो ईंदो, तंहिंखे लहर न लोॾो ईंदो। रख त जोतन वारे ते, रख त मुंहिंजे लाल ते। लाल झूले लाल झूले सभई चओ लाल झूले। लाल झूले सभई चओ लाल झूले। हो जियो सिंधी सुहिणा, जियो सिंधी, जियो सिंधी सुहिणा, जियो सिंधी। हो माजू माणियो ऐं खाओ पीओ सिंधी।